जय मसीह जे प्यारा भाउरो भेनरो, परमेश्वर जे प्यार चैनल ते तव्हां सभिनी जो स्वागत आहे। अॼु असां ॾिसंदासीं हिकु परमेश्वर जी महान दासी जे बारे में, जंहिंजो नालो एमी कार्मिकल आहे। एमी कार्मिकल जो जनम 15 दिसंबर 1967 में आयरलैंड जे हिकु नंढे शहर में थियो हो। संदसि माता पिता गहरा विश्वासी हुआ। प्रभु यीशुअ में उन्हनि जो विश्वास अटूट हो। हू पंहिंजे ॿारनि खे बि प्रभु यीशुअ लाइ कीअं कमु करणु घुरिजे, कीअं सेवकाई करणु घुरिजे, कीअं ग़रीबनि जी मदद करणु घुरिजे, उहो सेखारींदा हुआ। संदसि माता पंहिंजे ॿारनि खे सेखारींदी हुई कि कीअं प्रार्थना करणु घुरिजे, कीअं प्रार्थना हर हालात खे चेंज कंदी आहे। कहिड़ी बि परिस्थिति छो न हुजे, पर प्रार्थना करणु छॾणु न घुरिजे। इन जो असरु एमीअ ते पियो, छाकाणि त उहा बि रोज़ु राति जो सुम्हण वक़्तु प्रार्थना कंदी हुई ऐं उथण सां बि प्रार्थना कंदी हुई। ऐं गॾोगॾु पंहिंजे भाउरनि भेनरुनि खे बि, छाकाणि त उहो सभिनी खां वॾी हुई, पंहिंजे भाउरनि भेनरुनि खे सेखारींदी हुई कि कीअं प्रार्थना करणु घुरिजे। इन रीति सां उहा स्कूल बि पढ़ंदी रही। पंहिंजे 16 सालनि जी उमिरि ताईं उहा पंहिंजे भाउरनि भेनरुनि खे बि पढ़ाईंदी रही, स्कूल बि वेंदी रही, गॾोगॾु चर्च में बि वेंदी रही। चर्च में बि संडे स्कूल जेके आहिनि उन में बि पढ़ाई कंदी रही। इन रीति सां उहो प्रभुअ लाइ प्यार ऐं प्रभु जे लाइ सेवकाई कंदी रही, छाकाणि त उन जा संस्कार जेके उन्हनि खे उन्हनि जे माउ पीउ मां मिलिया उन्हनि खे ॾेखारींदी रही। 16 सालनि ताईं उहे उन शहर में रहिया। 16 सालनि खां जेॾी महिल एमी 16 सालनि जी थी, तॾहिं ईअं थियो कि संदसि पिता जी नौकिरी उन शहर मां हली वई। इन करे उन्हनि खे उहो शहर छॾे करे पासे वारे शहर में वञणो पियो। उते कठिनाई आहिनि, चङी तकलीफ़ूं थियनि, उते नौकिरी न मिली पई सघे, पर उनखां पोइ बि इन्हनि हिमत न हारी। एमी प्रार्थना करणु न छॾियो। इन जे पिता खे 2 सालनि खां पोइ उते बीमार थी वियो ऐं ईअं थियो कि जेॾी महिल एमी 18 सालनि जी थी त संदसि पिता जी मौत थी वई। इन जी जवाबदारी, सॼे कुटुंब जी जवाबदारी एमी जे मथां हुई, छाकाणि त एमी सभिनी खां वॾी हुई। उन करे 18 सालनि जी पंहिंजी उमिरि में नौकिरी करणी पई, पर उन प्रभु जो साथ सहकार कॾहिं न छॾियो, छाकाणि त उनखे ख़बर हुई कि कहिड़ी बि परिस्थिति छो न हुजे, प्रभु सभु चेंज करे सघंदो आहे। उन नौकिरी कई, संडे स्कूल चालू रखियईं, चर्च में सेवकाई चालू कयईं। उहो सभु कुझु जीअं हूंदो ईअं ई करणु लॻी। उनखे टाइम न मिलंदो, पर उनखां पोइ बि उहो सभु कुझु कंदी हुई। प्रभु जे मथां अटूट विश्वास हूंदो हो। उनजी मदर जो बि, उनजी माता जो बि जेको प्रभु जो विश्वास हो, उहो बि कॾहिं बि डगमगाए न। उहो जॾहिं हिकु दफ़ो ईअं थियो कि जॾहिं हू आर्तवार जी चर्च मां सभा मां अचनि पिया, हू ऐं संदसि भाउ निकिरनि पिया, त उन्हनि ॿाहिरि ॾिठो त हिकु बुज़ुर्ग जेकी महिला आहे, भिखारी महिला आहे, उहा वेठी आहे। उनखे मदद करण लाइ उहा अॻियां वधी, एमी अॻियां वधी ऐं उन सां कुझु ॻाल्हाइण लॻी। 5-10 मिंटे खां पोइ ॿिया बि जेके चर्च जा सदस्य हुआ उहे ॿाहिरि निकिता, त उन्हनि खे ॾिसी करे एमी खे शर्म आयो ऐं उन पंहिंजो मुंहुं ढके छॾियो। त उनखे हिकु आवाज़ु ॿुधणु आई कि क़ीमती पथर, सोन, चांदी, गाह, लकड़ी सभु बाहि में ॿारियो वेंदो, साड़ियो वेंदो ऐं सभिनी खे परखियो वेंदो। जंहिंजो कमु सचो हूंदो उनखे इनाम मिलंदो। इन आसे पासे में ॾिठो कि कोई बि न आहे। इन तां उनखे ईअं अहसासु थियो कि प्रभु मूंसां कुझु ॻाल्हाइणु थो चाहे, कि मूंखे हिन बुज़ुर्ग महिला जी हेल्प करण में शर्मिंदो न थियणो आहे। इन ई रीति सां ॿी हिकु घटना जॾहिं थी, जॾहिं उहो पंहिंजी माता सां गॾु हिकु रेस्टोरेंट में चांहि ऐं बिस्किट खाई रही हुई, तॾहिं उन ॿाहिरि ॾिठो हिकु कांच मां हिकु नंढी छोकिरी, भिखारी छोकिरी हुई, नंढड़ी हुई, उहा अंदरि न पई अची सघे। उहो सभिनी खे ॾिसे पई कि कीअं चांहि ऐं बिस्किट खाइनि था, पर उहो न पई अंदरि अची सघे। छो? छाकाणि त उहो हुन वटि पैसा न हुआ। उहो ओॾी महिल ई ॿाहिरि वई ऐं उन नंढी छोकिरीअ खे अंदरि वठी आई ऐं उनखे चांहि बिस्किट खाराई। उनजी शिकिल ॾिसी करे, उनजी मुस्कुराहट ॾिसी करे, नंढी छोकिरी जी मुस्कुराहट ॾिसी करे प्रभु सां उन एमीअ वाइदो कयो कि मां अॼु खां पोइ भले थोरा पैसा कमाईंदुमि, उनखां पोइ बि मां पंहिंजा पैसा ग़रीबनि जे मदद करण लाइ कंदुमि। इन रीति सां हुन प्रभुअ जे लाइ सेवकाई करणु ऐं प्रभुअ जे लाइ प्यार बांटणु कॾहिं बि छॾियो न। हिकु दफ़ो एमी हडसन टेलर जो प्रचार ॿुधो। उन प्रचार हुन जे मथां अहिड़ो असरु कयो कि हुन पंहिंजो जेको बाक़ी बचियल जीवन आहे, प्रभु जी सेवकाई ॾियण लाइ फ़ैसिलो वरितो। इन विच में न चाइना में जेकी हिकिड़ी मिशनरी कमु कंदी, उन में हिन एप्लीकेशन दायर कई। एप्लीकेशन ख़ारिज कई वई, छाकाणि त हुनजी तबियत ठीकु न हुई। इन विच में हुनखे लंडन में गैरी गिनीस जेकी हुई, हुनजी साहेड़ी हुई, उहा मिली, जेकी मिशनरी कम सां जुड़ियल हुई। उन जे बदौलत हुनखे जापान वञण जो मौक़ो मिलियो ऐं उहो जापान वई। जापान में 15 महीना प्रभु जी सेवकाई कई, पर उते बि हुनजी तबियत हुनखे साथ न ॾिनो। इन करे हुनखे इंग्लैंड वापसि अचिणो पियो। हुन इंग्लैंड में अची करे प्रभु जो कमु जारी रखियो ऐं जेॾी महिल हुनजी तबियत ठीकु थी त हुनजी हिकिड़ी चर्च हुई, जेकी मिशनरी हुई, जेकी इंग्लैंड जी अलॻि अलॻि देशनि में मोकिलींदी, उन्हनि हुनखे 1895 में श्रीलंका मोकिलियो ऐं उनखां पोइ श्रीलंका खां पोइ उनखे भारत देश में मोकिलियो वियो। 1895 में हुनखे भारत देश मोकिलिणो हुयो, जिते हूअ तमिलनाडु राज्य में आई ऐं हुते अची करे प्रभु जी सेवकाई जेकी आरंभ कई। उते
भारत में कमु करणु ॾाढो ॾुखियो, छाकाणि त हिते जेके बि अॻे पहिरियों मिशनरी आया हुआ उन्हनि खे मारियो वियो, पर उन खां पोइ बि हिन पंहिंजी हिमत न हारी। उहो भारत में आई, तमिलनाडु राज्य में आई, उतां जी भाषा सिखी, उतां जी पोशाक पाइणु सिखी, उतां जे माण्हुनि सां ॻाल्हाई, हू कई। उनखे तकलीफ़ूं थियूं, चुनौतियूं आयूं, पर उन खां पोइ बि संदसि माता जा अखर यादि ईंदा हुआ कि प्रार्थना कर। उहो प्रार्थना में लॻे हूंदी हुई ऐं प्रार्थना जी शक्तिअ ते हुनखे भरोसो हूंदो हो ऐं प्रभु ते विश्वास हूंदो हो कि कहिड़ी बि परिस्थिति छो न हुजे, पर हिते प्रभु पंहिंजो कमु कंदो। उहो सुसमाचार फैलाईंदी रही ऐं कुझु वक़्त खां पोइ ईअं थियो कि हुतां जी जेकी छोकिरियूं हुयूं, नंढियूं ॿार हुयूं, बुज़ुर्ग हुआ, उहे हिनखे ॿुधणु लॻा ऐं ॿुधी करे प्रभु यीशुअ जे मथां विश्वास करणु लॻा। आस्ते 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 प्रभु जो कमु हिते वधंदो रहियो, पर इन विच में हितां हिनखे ॾाढो सामनो करणो पियो, विरोध थियो। चङनि माण्हुनि अची करे हिनखे मारणे जी धमकी ॾिनी, पर हीअ ॾकी न। हिन अनाथ ॿारनि लाइ, अनाथ जेके नंढा नंढा ॿार हुआ ऐं जेके छोकिरियूं हुयूं जंहिंखे तजियो वेंदो, जेको छॾियो वेंदो समाज में, उनखे हिन आश्रय ॾिनो। उते भारत देश में हिकिड़ी प्रथा हूंदी कि नंढनि नंढनि ॿारनि खे मंदर में चढ़ावो सम्झी करे चाढ़ियो वेंदो। इहो ॻाल्हि एमीअ खे ॾाढो हू करे छॾी, बेचैन करे छॾी कि कीअं ॿारनि खे चढ़ावे रीत सां चाढ़ियो वेंदो ऐं उन्हनि खे अॻिते हली करे नंढी नंढी छोकिरियुनि खे जीअं हू वॾियूं थींदियूं हुयूं त उतां जा पुॼारी ऐं उतां जी जेकी शैतान औरतूं हूंदियूं हुयूं मंदर में, उहे वञी करे उन्हनि खे वेश्यावृत्ति में विझंदियूं हुयूं। इन ॻाल्हि एमीअ खे झंझोले छॾियो। हुन प्रण कयो कि अॼु खां पोइ मां अहिड़नि ॿारनि जी मदद कंदुमि जंहिंखे मंदरनि में चढ़ावो सम्झी करे चाढ़ियो वेंदो। हिन जे अहिड़े फ़ैसिले माण्हुनि हुननि जी प्रशंसा कई, पर कुझु अधिकारी ऐं कुझु जेके नापाक पुजारी हुआ उहो उनजो विरोध करणु लॻा, उनजो सामनो करणु लॻा, उनखे मारण जी धमकी ॾियणु लॻा ऐं ॾाढो सताइणु लॻा। पर इन विच में बि उन प्रार्थना करणु न छॾियो। उनखे पंहिंजी माता जा वर्ड्स अखर यादि हुआ कि जेॾी महिल बि कुझु बि थिए, तकलीफ़ थिए, सभिनि लाइ प्रार्थना कंदी कर, काई बि कठिनाई छो न हुजे, प्रार्थना कंदी कर। प्रार्थना हर तकलीफ़ खे, हर कठिनाईअ खे परिवर्तन करण जी शक्ति ॾाढी आहे। इन विच में उन पुजारियुनि लाइ ऐं जेके अधिकारी उनखे सताईंदा हुआ उन्हनि जे लाइ प्रार्थना कंदी हुई। इहो ॾिसी करे माण्हू जेके ॿिया हुआ आसे पासे वारा, उहे हिन जी प्रशंसा कंदा हुआ। इन विच में हिन जी हिकु मुलाक़ात हिकु नंढी छोकिरी प्रीना सां थी, जेकी मंदर में विकिणी वई हुई। विकिणी माना हुन जा माउ पीउ, संदसि जा नंढी छोकिरीअ जा माउ पीउ उनखे चढ़ावो सम्झी करे उते मंदर में चाढ़े आया हुआ। उहा प्रीना ॾाढी दुखी हुई। उहा पाणी भरणु ॿाहिरि वेंदी हुई। हिकु दफ़ो ईअं थियो, प्रीना पाणी भरणु ॿाहिरि आई त हुन एमीअ जो प्रचार ॿुधो कि हिकु अहिड़ो ईश्वर आहे जेको सभिनी सां प्यारु कंदो आहे, जातिवादी न ॾिसंदो आहे। छाकाणि त उन वक़्तु भारत देश में उच जाति वारा जेके हूंदा उन्हनि खे मंदर में वञण जी इजाज़त हूंदी हुई, हिननि खे न हूंदी हुई। जेके ग़रीब हूंदा हुआ, जेके अनाथ हूंदा हुआ, जेके दलित हूंदा हुआ, उन्हनि खे इजाज़त न हूंदी हुई। इहे अखर एमीअ जे मग़ज़ में घर करे विया। उनखे इहे एमीअ जा अखर यादि अची विया कि हिकिड़ो अहिड़ो बि ईश्वर आहे जेको कुझु बि न ॾिसंदो आहे, उहो सभिनि सां प्रेम कंदो आहे। हिन घटना खां पोइ प्रीना मंदर मां भॼण जी कोशिशि कई, पर उहा नाकामयाब रही ऐं हुनखे पकड़ियो वियो। उन खां पोइ हुनखे सजा जे तौर ते हुनजे हथनि ते गरम गरम सॼा आया विया। हिन रीति सां उहो ॾाढो दुखी थी, पर हुनखे एमीअ जा उहे मधुर शब्द यादि हुआ जंहिं हुनखे चयो हो कि हिकु अहिड़ो प्रभु आहे जेको सभिनि सां प्यारु कंदो आहे। उनखे उन अखरनि हिनखे हिमत ॾिनी। उहो वरी हिकु दफ़ो 1.5 महीने खां पोइ वरी उन मंदर मां भॼण जी कोशिशि कई ऐं हिन दफ़े उहो कामयाबु थी। सिधो एमीअ जे घर में पहुती, जिते हुन आश्रम ठाहियो हो, उते पहुती ऐं एमीअ खे वञी करे सॼी घटना ॿुधाई। एमीअ इन रीति सां हुनखे पालियो पोसियो। हुनखे ख़बर हुई कि अगरि मां हिनखे वापसि ॾींदुमि त हिनखे मारे सघंदा आहिनि। इन सख़्तु विरोध थियो। पुजारी हिन जे घर आया, हिन आश्रम में आया, हिननि खे चयूं कि न, हीअ प्रीना जेकी आहे उहा मंदर जी आहे, मंदर में ॾिनो वियो चढ़ावो आहे, हिनखे तूं न रखी सघंदी पाण सां गॾु। पर तंहिं हूंदे बि एमी हुनजो सख़्तु विरोध कयो। हुनजे मथां केस दाख़िल थियो, पर हुन खां पोइ बि इहो सभु केस एमी खटी आई। इन रीति सां हुन चङनि ई अहिड़नि ॿारनि जी मदद कई, चङनि ई अहिड़नि अनाथ ॿारनि जी ऐं वेश्यावृत्ति में जेके मोकिलण वारी छोकिरियूं हुननि जी मदद कई। इन रीति सां हुनजी प्रशंसा, हुनजो नालो सॼे भारत देश में थींदो वियो। ऐं हीअं थियो कि हुनजो अहिड़ो प्यारु ॾिसी करे हुनखे ॿार जेके आहिनि हुनखे पंहिंजी माउ करे सॾु कंदा हुआ। इन करे हुते तमिल में हुनखे अम्मा करे सॾियो वेंदो, हुनखे अम्मा जो ख़िताबु मिलियो। इन रीति सां हुन पंहिंजी ज़िंदगीअ जो जेको बि बाक़ी जो समूह बचियलु हुयुसि, हुन प्रण कयो, हुन फ़ैसिलो कयो कि जेको बि मुंहिंजो ज़िंदगीअ जो समूह पियो आहे, इहो मां हिननि ॿारनि खे बचाइण में कंदुमि। छाकाणि त मूंखे हाणे इंग्लैंड में वापसि वञण जी ज़रूरत न आहे। जेको कुझु करिणो आहे मूंखे भारत में करिणो आहे।
इन रीति सां उन जेको पंहिंजो बाक़ी बचल जीवन हो इन भारत देश में बितायो। उहो हिकु दफ़ो बि भारत में अचण खां पोइ पंहिंजे देश इंग्लैंड न वई, ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। प्रभु जी सेवकाई पंहिंजे सचे मन सां कई। उन अहिड़ा कम कई जेके ॿिया मिशनरी ॾिसी करे चवंदा हुआ की हीअ त अकेली हिकु औरत थी करे अहिड़ो कमु करे थी। उहो प्रभु जे लाइ हिन जो जेको प्रेम हो ऐं ग़रीबनि जे लाइ हिन जी जेकी करुणा हुई उहा रीतसर ॾिसण लाइक़ु हुई। इन रीति सां उन पंहिंजो बाक़ी जो जीवन सॼो प्रभु जी सेवा लाइ अर्पण कयो। अचो प्यारो, असां इन मां सिखी सघंदा आहियूं हिकु औरत थी करे, हिकु मिशनरी औरत जेकी 20 सालनि जी पंहिंजी उमिरि में, 20 सालनि जी पंहिंजी जवानीअ में सभु कुझु छॾे करे, इंग्लैंड जहिड़ो देश छॾे करे भारत जहिड़े देश में अची करे 55 सालनि ताईं हुन मिशनरी जी सेवकाई कई। अहिड़ो कमु कयईं। हुन पंहिंजी चमड़ी जो रंग जेको हुनजो गोरो हूंदो उनखे कारो करे छॾियो। छो? छाकाणि त उहो सोचींदी हुई कि मुंहिंजो चमड़ी जो कमु गोरो हूंदो, अगरि मुंहिंजी चमड़ी गोरी हूंदी त मूंखे माण्हू प्यार न कंदा, उहो कंदा। इन करे हुन पंहिंजो चमड़ी जो कलर बि कारो करे छॾियईं कि मां हुननि वांगुरु ॾिसण में अचां। इन करे पिता परमेश्वर जे जेके हुनजी सामर्थ हुई उहा हुनखे मिलंदी रही ऐं लास्ट ताईं, अंत ताईं उहो प्रभु में जुड़ी रही। आख़िरकार 18 जनवरी 1951 में हुन हिन पृथ्वी खे छॾे करे प्रभु जी महिमा में दाख़िल थी। ऐं हुन जिते उहा तमिलनाडु में रहंदी हुई उते अॼु बि ॿारनि जी सेवकाई थींदी आहे। उते अनाथ ॿारनि खे मोकिलियो वेंदो आहे ऐं उन्हनि जी देखभाल थींदी आहे। अचो मुंहिंजा प्यारो भाउरो भेनरो, असां बि पंहिंजो जेको कीमती समय आहे, जेको हिन पृथ्वी ते समय असांखे प्रभु जेको ॾिनो आहे, असां प्रभु जी सेवा लाइ अर्पण कयूं। जीअं एमीअ पंहिंजे जीवन भर पंहिंजी प्रभु जी सेवकाई लाइ पंहिंजो जीवन अर्पण कयो, असां बि पंहिंजो जीवन त न पर कुझु समय कुझु ॾियूं प्रभु जी सेवकाई लाइ ॾियूं, ताकी ॿिया माण्हू जेके नाश थियनि था उहे नाश न थियनि। असां ॿियनि जे लाइ हिकु आशीष जो कारण ठहूं। प्रभु तव्हां सभिनी खे आशीष ॾे।